नाज़रीन, मदइजी जे टाउन कमेटी जे वधीक 7 मुलाज़मन में कोरोना वायरस की तस्दीक कई वई आहे। तफ़सील ॾियण जे लाइ असां सां राब्ते में आहे सूरहया मीराणी। जी सूरहया, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, तव्हांखे मदइजी जी सूरत हाल ॿुधायूं। कुझु ॾींहं पहिरियां डीसी शिकारपुर रही बख़्श मेतरो पारां जे हुकुम ते मदइजी टाउन कमेटी जे मुलाज़मन जे 50 खां मथे कोरोना सैंपल वरिता विया, जिन में जेको आहे कुझु ॾींहं अॻु में 13 मुलाज़िम पॉज़िटिव अची विया। अॼु वरी उन ई हवाले सां साॻई मुलाज़िमनि मां 7 ॿिया मुलाज़िम आहिनि, जिन में जेको आहे कोरोना डॉक्टरनि जी टीम तरफ़ां तस्दीक कई वई आहे। मदइजी 7 मुलाज़िम कोरोना जा पॉज़िटिव थियण बैदि टाउन कमेटी मदइजी मुलाज़िम सरफलो पहुची वियो आहे। मुतासिर मुलाज़िमनि में असद लाइ, ज़ाहिद शेख, अब्बास शाह, सईद मंगरियो, आमिर सईम, जुमन भरियो, शफी मोहम्मद, सजाद मंगी समेत 20 ॼणा शामिल आहिनि। टाउन मुलाज़िम मुतासिरनि जो अंगु 20 आहे, जॾहिं त मदइजी टाउन मुलाज़िम हेठि जे स्टाफ जा मुलाज़िम शामिल आहिनि। कोरोना मुतासिरनि खे आइसोलेट कयो वियो आहे। मक़ामी सतह ते मदइजी ऐं पसकरदाई जे ॻोठनि समेत अंगु वधी 39 थी वियो आहे, जॾहिं त इलाइक़ो ख़ौफ़ ऐं हिरास में वसिजी वियो आहे। पुलिस पारां शहर अंदरि SOP तहत अमल न पियो करायो वञे। सूरहया, मुंहिंजी महिरबानी।